चवंदा आहिनि त प्यार जी का सरहद नाहे हूंदी ऐं अहिड़ो ई वाक़ियो सभिनी खे हैरान करे रहियो आहे। दुनिया जे मक़बूल रियलिटी टीवी ते अहिड़े शो सभिनी जो ध्यानु हासिल करे वरितो आहे। ताज़ो हिकु 68 सालनि जी बरतानवी औरत पेट खे पाकिस्तान में पंहिंजो प्यार मिली वियो आहे। नौजवान रुगो 28 सालनि जो आहे ऐं पाकिस्तान में नर्स तौरु कमु करे थो। नौजवान पाण बि ॾाढो ख़ुशि आहे जो खेसि पेट जहिड़ी औरत मिली आहे ऐं हाणे हू हिक ॿिए सां मिलण लाइ बेचैन आहिनि। हिन वक़्तु हू हिक ॿिए सां फ़ोन ते ॻाल्हाईंदा आहिनि ऐं ज़िंदगी गॾु गुज़ारण जी मनसूबाबंदी करे रहिया आहिनि। हाणे पाकिस्तानी नौजवान सेम चाहे थो त बरतानिया में वञी नर्स तौरु कमु करे ऐं पोइ पेट ऐं सेम ॿई गॾु ज़िंदगी गुज़ारनि। हिकु 22 सालनि जो नौजवान हिकु वॾी ॼमार जी बरतानवी औरत जो मुहबत में गिरफ़्तार थियणु दिलचस्प वाक़ियो आहे, जॾहिं त इहा सूरत हाल केतिरनि ई चैलेंजिस में वकुड़ियल आहे, छो त पाकिस्तान ऐं बरतानिया में सक़ाफ़ती फ़र्क़ु आहे ऐं ॿिन्ही जी उमिरि में बि वॾो फ़र्क़ु आहे। पाकिस्तानी नौजवान मुहबत त ज़ाहिर कई आहे, पर मथसि ख़ानदानी रिवायती क़दरनि ते अमल जो दॿाउ पइजी सघे थो। बरतानवी औरत खे बि पाकिस्तानी सक़ाफ़त खे सम्झण या उन खे इख़्तियार करण में ॾुखियाइनि खे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। ॿई हिक ॿिए जे सक़ाफ़ती क़दुरनि जो एहतराम कनि था, पर सोशल मीडिया वारनि जो चवणु आहे त इहो हर माण्हू सम्झे थो त पाकिस्तानी नौजवान बरतानिया जी पीरसन अमीरज़ादीअ सां मुहबत जो इज़हार छो कयो आहे। ॿिए पासे पाकिस्तानी सोशल मीडिया वापेदारनि जो इहो बि चवणु आहे त काश हिननि खे बि अहिड़ी वफ़ादार औरत मिली सघे हा।